लाहौर सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ाली कयल क़ौमी असम्बली जी सीट NA 277 उन जी धीउ आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जे बिना मुक़ाबिले चूंडजण सां मुल्क जी पार्लिमानी तारीख़ में हिक ई ख़ानदान जा सभई खां वधीक चूंडियल माण्हू असम्बली में अचण सां ज़रदारी ख़ानदान शरीफ़ ख़ानदान जो रिकॉर्ड टोड़े छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी जी धीउ आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जी NA 207 तां बिना मुक़ाबिले क़ौमी असम्बली जे चूंडजण खां पोइ आसिफ ज़रदारी सदर पुटु बिलावल भुट्टो ऐं धीउ आसिफ़ा भुट्टो भेणी वो मुनवर टालपुर MNA जॾहिं त ॿई भेनरूं डॉक्टर अज़रा पेचो ऐं फरियाल टालपुर MPA आहिनि। ॿिई तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वॾो भाउ मियां नवाज़ शरीफ़ पुटु हमज़ा शहबाज शरीफ़ क़ौमी असम्बली जो मेंबर ऐं भाणेजे मरियम नवाज़ शरीफ़ पंजाब जी वज़ीर आला आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।